साईं शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह फरमान था मां हिकु दफ़ो हिकिड़े रस्ते खां ॾिठो त हिकिड़ो अल्लाह वारो आहे जेको शींहं ते सवार आहे लठ बाठे जे जॻह ते उन जे हथ में कारो नांग आहे उन सां शींहं खे हकलींदो पियो अचे मां हैरान थी वियुसि शींहं बि असां सां कोन ठहे नांग बि कोन ठहे हिन अल्लाह वारे सां कॾहिं खां दोस्ती थी आहे जॾहिं ख़ुदा वारो वेझो आयो अर्ज़ कयमि अल्लाह जा माना शींहं ऐं नांगनि जी दोस्ती तोसां कॾहिं थी आहे चवण लॻो जॾहिं खां मुंहिंजी दोस्ती पंहिंजे रब सां थी वई आहे तॾहिं खां नांग बनाऊं शींहं मुंहिंजा फरमा बरदार थी इन्नल्लज़ीना आमनू वामिलुस्सालिहात अल्लाह पाक फरमायो बेशक उहे माण्हू जिन मां अल्लाह ऐं मुंहिंजे रसूल ते ईमान आंदो वामिलुस्सालिहात ऐं उन्हनि नेक कम कया भला कम कया अल्लाह पाक फरमाए थो मां त उन्हनि सां मोहब्बत कयां थो पर सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा जल्दी मां उन्हनि जी मोहब्बत पंहिंजे मखलूक जी दिलनि में दाख़िल फरमाए छॾींदुसि हदीस पाक में अचे थो जॾहिं रब कंहिंसां मोहब्बत कंदो आहे पोइ जिब्राईल खे घुराए अल्लाह सही ऐलान कराईंदो आहे त जिब्राईल ॿिन्ही जहाननि में ऐलान कर त मां फलाणे सां फलाणीअ सां मोहब्बत थो कयां अवां सॼी मखलूक बि उन्हनि सां मोहब्बत कयो उन्हनि जी फरमा बरदारी कयो त दोस्तो रब थो फरमाए उहे माण्हू जेके मोमिननि मुस्लमाननि अमल कया उन्हनि सां मां त मोहब्बत कंदो आहियां पर सारी मखलूक जे दिलनि में उन्हनि जी मोहब्बत दाख़िल करे छॾी ही छा आहे ही उहा ई मोहब्बत आहे जेका रब माण्हुनि जे दिलनि में दाख़िल जेका निकिरण वारी केतिरा बम धमाका थिया दरबारुनि ते कोरोना में मज़ारात बंदि थी विया पर माण्हू पुछंदा हा त कॾहिं पाबंदियूं ख़त्म थींदियूं त वञी कलंदर जी हाज़िरी वञी भिटाई घोट जी हाज़िरी ॾियूं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो त हीअ मोहब्बत बम धमाका बि कोन कढी सघिया कोरोना जूं पाबंदियूं बि इन मोहब्बत खे मुंहिंजा प्यारा हेठि करे कोन सघियूं अॼु बि अल्हम्दुलिल्लाह असांजे दिलनि में अल्लाह वारनि जी मोहब्बत मौजूद आहे इहा ई उहा मोहब्बत आहे जेका रब असांजे दिलनि में दाख़िल फरमाई आहे वरी निमाज़ में दुआ घुरंदा आहियूं त गुलाम सवाजा सुभान अल्लाह इहदिनस सिरातल मुस्तकीम अल्लाह सही सिधो रस्तो हला या सिधो रस्तो ॾेखार हाणे इहो सिधो रस्तो आहे कि जेको असां अल्लाह खां घुरूं पिया इहो सिधो रस्तो कहिड़ो आहे से अब्दुल्ला बिन अब्बास मुंहिंजा प्यारा दोस्तो पंहिंजे तफ़सीर में लिखियो आहे इहो रस्तो ख़ुदि मुहम्मद ऐं मौला मूंखे रसूलुल्लाह जी सुञाणप महबूब जे नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ ॾिनी इन रस्ते खां मुराद आमिना जो लाला वरी अल्लाह से फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाह मुझी रस्सी के मजबूती से खींचो इहा रस्सी कहिड़ी आहे अल्लाह जी साईं इब्न अब्बास लिखे थो इहा रस्सी बि आमिना जो लाल आहे रब तो फरमांदो मुझे महबूब जा दामन गिर अची वञो मुझे हबीब करीम जा ज़ाकिर बणिजी वञो मुझे मुस्तफ़ा जा ग़ुलाम बणिजी वञो
रसूलुल्लाह सां मोहब्बत कयो महबूब खां धार न गुज़ारजो पखी चवाई पिरियन जो हल हंजन साण मोती चुण मेरान जा तू कढ न कंहिंजी कान पोहेड़ी कर रिहान जा आहे पिरियन जे पार जी अल्लाह सिंध फरमाते हेॾा होॾा न छिजो ॿिया पासा सभु छॾे मदीने वारो पासो वठिजो महबूब सां गॾु थियो हबीब जा हुबदार बणिजी वञो इहा आहे मां रब जी रस्सी चई इन्ही रस्सीअ खे मज़बूती सां वरितो सो क़यामत ताईं गुमराह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह साईं पखे जेको रब जो वॾो शान अहिड़े नमूने सां जेके वली आहिनि औलिया अल्लाह इहे वरी अल्लाह जे नबियनि जो शान वली जी करामत ॿुधाईंदी आहे त जॾहिं मुंहिंजी करामत जो इहो कमाल आहे त मुस्तफ़ा जे मुझे जो कमाल नबियनि जो शान वली पर असांजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जो वॾो शान वलियनि में दस्तगीर आहे जीअं अल्लाह जो हबीब रब जो वॾो शान आहे इहे गौस पाक रसूलुल्लाह जो वॾो शान प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह से पंहिंजे महबूब खे घणी उम्मत अता फरमाई क़यामत जे ॾींहुं 120 सुभान अल्लाह ए मस्जिद वारी सुभान कोन्हूं नज़रूं सुभान अल्लाह 120 सुफूं मदीने जे साईं फरमायो उन्हनि मंझां 80 सुफूं मुंहिंजी उम्मत जूं सुभान अल्लाह बाक़ी 1.25 लख नबियनि जी उम्मत जूं 40 सुफूं जूं मां हिकिड़े मुस्तफ़ा जी उम्मत जूं 80 सुफूं जूं या नबी जेके बात उन्हनि अल्लाह खे अर्ज़ कयो रब नेक जेके आहिनि से असांजा बाक़ी गुनहगारनि असांजो हुन में कुझु अचे न मुंहिंजा मालिक तूं ॼाण उहे ॼाणू नेक असांजा सिर्फ़ आमना जे लाल अची अर्ज़ कयो रब नेक सभु तुंहिंजा गुनहगार नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया हजरत मूसा को लुत्फ़े नजारा मिल गया अलगर्ज हर एक बेचारे को चारा मिल गया हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया